اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعترته بعترة كل معلوم لك अजो की हिन भलानी या बरकतुन वाली तकरीब या मेज़बान हजरात स्टेज के रौनक अफरोज़ उलमाए किराम हुफ़ाज़ किराम सनाफ़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जलसे जी इंतज़ामिया ऐं सरकारी इंतज़ामिया यानी हद जो SHO DSP SSP टंडो अलायार ऐं अजो की इन तकरीब में ख़ुसूसी तौर ते आमद थी आहे हज़रत क़िबला साहिबज़ादा साईं नूर नबी साहिब दामद बरकातुहुमुल आलिया जिन ऐं मोअज़्ज़ज़ हाज़रीनो नाज़रीनो सामीईन ऐं अवां जो जेके वेठा आहियो अवां खे हीअ जेका पुलिस बीठी आहे इहा पुलिस अवां जी हिफ़ाज़त लाइ तव्हांजे तहफ़ुज़ लाइ तव्हांजी महिमानदारी लाइ आहे पुलिस जी मार्फत अमी ज़ोरी घुराया कोन विया आहियो SHO कोन चयो हूंदो बाबा वाॾो नथा मिले के मथां तो हलो ॿियो पर अवां जेका मोहबत खणी आया आहियो अवां खे उन मोहबत मजबूर कयो आहे यारहीं शरीफ़ जो जेको ही प्रोग्राम आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तो खलीली जमात जो जो टारगेट असो हों हमेशा 100% असांजा उहे जलसा यारहीं शरीफ़ जा मुनक़िद थिया बल्कि हींअर कुछ जलसा वधिया बि आहिनि यारहीं शरीफ़ जे उनवान सां तो मुंहिंजा मुस्लमान भाउरो असां जेका ही मोहब्बत दिल में रखी वेठा आहियो दिल में मोहब्बत आहे अवां खे उहा मोहब्बत मजबूर करे वठी आई आहे पंहिंजा कमकारियूं तव्हां छॾिया पंहिंजा धंधा धाड़ियूं तव्हां छॾिया तव्हां सभु कमु करे हिते अची वेठा आहियो महज़ फ़क़ति इन जे लाइ त असां अवां खे बादशाह पीर दस्तगीर हज़रत महबूब सुभानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी मोहब्बत तव्हां खे आंदो आहे हाणे इहा जेका उहा मोहब्बत आहे उन जे लाइ हज़रत फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह उहो छा थो चवे वो फरमाए थो तो हुब्बे दरवेशां कलीदे जन्नत अस्त दुश्मने ऐशां सजाए लानत अस्त हज़रत फरीदुद्दीन अत्तार अलैहि रहमा व रिदवान जिन फरमाइन था तो तू जेका बंदा जेका तू ये मोहब्बत खणी हली पियो अल्लाह जे वलियन जे दिल में या मोहब्बत कोने हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात जाए अल्लाह उहा हुब हर कंहिंजी क़ाइम दाइम रखे हाणे अर्ज़ इहो करिणो आहे त जेका पाण सभु हिते हज़रत महबूब सुभानी जी मोहब्बत में आया आहियूं उनखे पंहिंजो मुर्शिद बि मञूं था मुक़्तदा बि मञूं था पंहिंजो रहबर रहनुमा बि मञूं था पंहिंजो क़ाइद बि मञूं था हाणे असीं उनखे मञूं था त उनजो चवण बि कबो ही पुलिस बीठी आहे चवंदा आहियूं अञा हेड कांस्टेबल बीठो आहियां पर SP जो चयो कोन कंदोसां हीअ ॻाल्हि ठहे ई कोन थी बाबा तोखे जेकर इन नेटवर्क में रहणो आहे त पोइ SP जो हुकुम मञणो पवंदो तोखे इहो कोन्हे को त यूनिफॉर्म पाए मञा कोन थो उनखे न त असां बि इहो चऊं था त जेको अल्लाह जे वली जी मोहब्बत में तव्हीं आया आहियो त उन्हनि जो हुकुम बि तव्हां मञंदो अवां इहो वाक़ियो जेको आऊं हींअर अवां जी ख़िदमत में पेश करियां थो इहो जेको वाक़ियो पेश करियां थो इहो अवां हिकिड़े भेरे कोन को हज़ारे भेरा उलमाए किराम जे वाता ॿुधो आहे पर आऊं धाड़ेरनि जो सरदार हो उन्हनि जो तव्हां धाड़ो आहियो जिसे सभिनी खां ॿधो जिसे माण्हू असां ॿधी छॾिया आहिनि बाक़ी हुनजो उठ घोड़ा खच्चर गॾ जेको ॿियो सामान आहे उहो आहे कहाणी जो असां पंहिंजे कम जूं शयूं खे असां कढियूं आहिनि बाक़ी कोन्हे को हाणे मिल्कियत जा ढेर अची हुनजे अॻियां रखियूं त जो सभिनी खां फुरियो थियो हासी असां सभिनी खे फुरे छॾियो आहे अच्छा तव्हां सभिनी खे जेको फुरियो आहे कीअं सभिनी खे असां फुरे छॾियो आहे पर हिकिड़ो ॿार आहे नंढो उहो वेठो आहे उठ जे पाखड़े ते वेठो आहे उहो उन खां मूं पुछियो बाबा तो वटि का शइ आहे हुन चयो हा तो वटि छा आहे की मूं वटि अशरफियूं आहिनि सोनी हुनजो न उनखे वठी वियो नंढड़े खे उहो नंढो ॿार उहो थियो आहे त पाण पुछियूं असीं केरु आहियूं धाड़े हुन पुछियो असीं केरु आहियूं की तव्हीं धाड़े रहियो अभी धाड़े रहियो रहंदा रहियो जेके न ॾींदा हुनखे मारे छॾींदा माल निकिरे त फुरे ॾींदा असां छा मारे छॾींदा ऐं छा कंदा इहो धाड़े एतिरी ख़बर आहे मूंखे हाणे हू चवे थो त एतिरो मूं तो छो सची कई तोखां त पुछूं कोन के तोखां वेंदे कस अबा तो वटि का शइ आहे तो हा मूं वटि हेतिरियूं सोनियूं अशरफियूं आहिनि जॾहिं तोखां इहो पुछई थिए
सोनियो अशरफ तो छो थे ॿुधायूं कि मूंखे निकिरण जे घरां निकितसि ते पढ़ण जे लाइ त मूंखे ॿियो जिते सामान सीधो जेको मूंखे मिलियो गंदियूं कपिड़ा जेके मूं खयां त उन जे लाइ मुंहिंजी वालदा मूंखे चयो बाबा मानी बि तोखे मदरसे वारा खाराईंदा कपिड़ा गंदी बि ॾींदा तोखे दवा दारू थी पई उहो बि कंदा पर इंसान आहे वरी 4 पैसा तुंहिंजे खीसे में हुजणु खपनि तूं पंहिंजे खीसे में रख पोइ तोखे ज़रूरत पवंदी वञे हिकिड़ी हिकिड़ी अशरफी मटाईंदो वञे खुला कराईंदो वञे केश कराईंदो वञे तूं पोइ जे मां मूंखे चयो त बाबा कर पर हिकिड़ी ॻाल्हि तोखे नसीहत करियां थी अब्दुल कादिर कूड़ न ॻाल्हाइजे कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइजे कूड़ न ॻाल्हाइजे मूंखे मुंहिंजी माउ सां वाइदो करे निकितो हुयुसि त आउं कूड़ न ॻाल्हाईंदुसि ऐं कूड़ ख़राबु कमु आहे आउं कूड़ न ॻाल्हाईंदुसि पोइ उते हुनजो चवंदा आहिनि त उहो निगाहे मर्द मोमिन से बदल जाती हैं तक़दीरें तो अलाह जो वली जिन ओलिया अलाह जी से ॻाल्हि करियूं था उहे अलाह जा उहे वली आहिनि जंहिंजी हिकिड़ी निगाह सां माण्हू जी तक़दीर मटिजी थी वञे मूं हिकिड़े भेरे तमामु वॾो हिकु जरगो हो जंहिंमें चीफ मिनिस्टर साहिबु IG साहिबु ऐं पंहिंजो इहो DG रेंजर्स वग़ैरह वग़ैरह सभु आया उते वेठा त मूंखे हस्बे मामूल थोरो लेट थी वई आऊं जो अंदरि ऑफिस में आयुसि मुंहिंजी माफ़ु कजो मूंखे लेट थी वई मुंहिंजो ॾोह कोन्हे को ट्रैफिक जे जाम में फासी बि सघियो आऊं त हुन चयो न असीं हिकु अधु कलाकु रखंदा आहियूं हुनजे लाइ ट्रैफिक जाम जे लाइ का मसरूफ़ जे लाइ अधु कलाकु रखंदा आहियूं ख़ैर आहे तव्हां टाइम ते अची विया आहियो मूं ॾिठो त मौलवी साहिबानो दूसरी कंपनी उहे बि वेठा हुआ मूं ॾिसी मुंहिंजो हाणे बस बाइसो ज़रूरी कंदा पोइ उन्हनि खां पुछियमि मुंहिंजो साईं असां वटि ख़ैर आफ़ियत थी त हुनखे मुंहिंजो मौलवी साहिबु असां वटि हिकिड़ी जुठ लॻी पई आहे चऊं कहिड़ी असां मुंहिंजो वञूं था पोइ किथे खे उठ जी टंग भॼी पई चवंदा नज़र लॻी आहे खूह जेकॾहिं मिठो आहे त खूह बारो थी वियो चवंदा त हिते हिनखे नज़र लॻी वई आहे खूह खे ऐं जेकॾहिं को माण्हू पहलवान आहे मलू थो विढ़े कसरतूं करे थो पोइ उनखे जेको चवनि था त बीमार थियो अबरो थियो मरी वियो चएसि हिनखे नज़र खाई वई हली इहे नज़र भला आहे या नज़र इहा हक़ आहे नज़र बाक़ी लॻे थी या ठॾो वहम आहे जेका वहम आहे त मूंखे ॿुधायो त असां वरी उनजो वञी बंदोबस्तु करियूं अलाह जे वरी उन चए त उहो जेका असां नज़र लॻे थी को बदबख़्त ऐं शक़ी हूंदो आहे हुनजी नज़र लॻंदी आहे कई माण्हुनि ॿोड़े मारे छॾिया आहिनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो फरमायो त नज़र बद खां पाण खे बचायो इहा नज़र बद माण्हू खे क़बर में ऐं उठ खे देग में थी पुॼाए एतिरो मतिलबु त नज़र जो में आहे असर आहे हाणे उहो चवे थो मुंहिंजो बिना के लीड जे बिना कनेक्शन जे हासे बिना कनेक्शन जे भला बिना कनेक्शन जे बिना के लीड बिना के कंहिंजे शइ जे बिना के फ्यूज़ लॻाइण जे तव्हांजो नज़र लॻे थी हा नज़र लॻे थी त मुंहिंजो भला नज़र लॻे थी पोइ जेकॾहिं मुंहिंजो मौलवी साहिबु जेकॾहिं के बदबख़्त माण्हू को शक़ी आहे शक़ीउल क़ल्ब आहे ऐं को नहस आहे मनहूस आहे उन जी नज़र सां चङो भलो माण्हू बर्बाद थी सघे थो त जेको अलाह जा वली सॼी राति जाॻनि था सॼी राति अलाह जा वली जेके जाॻनि था उहे जाॻी जेके इबादतूं कनि था असुर चवनि था अलाह साईं माफ़ी ॾे अलाह असांखे तव्हांखे माफ़ी ॾे जेके सॼी राति रोई पंहिंजे रब खे ॿाधाइनि था रब खां माफ़ियूं वठनि था पोइ मुंहिंजो असांखे बि चवणु ॾियो त निगाहे मर्द मोमिन से बदल जाती हैं तक़दीरें त उते हिकिड़ो अहम माण्हू वेठो हुनजो मौलवी साहिबु हाणे जवाबु ॾे हिनखे तूं असांखे चवंदो हुई न मुंहिंजो बाबा अलाह जा वली जेकॾहिं निगाह कनि था त निगाह सां माण्हू जी तक़दीर मटिजी थी वञे हली जेकॾहिं शक़ीउल क़ल्ब को जेकॾहिं बदबख़्त आहे उनजी नज़र सां माण्हू बर्बाद थिए थो त अलाह जे वली जी नज़र सां माण्हू जा ॿेड़ा पार थी सघनि था सो मक़सदु ॻाल्हि करण जो इहो आहे त जंहिं महिल हज़रत महबूब सुभानी रज़ी अलाह ताला अन्हु जिन वञी धारेली जे अॻियां बीठा आहिनि धारेली खे चवनि था त हा मूं वटि अशरफियूं आहिनि किथे अची ही मुंहिंजे हिन में गिडी में त मूं टोपे अमां मूंखे टोपो ॾेई ॾिनो आहे धार कंहिंखे ख़बर बि कोन पवंदी पोइ चयूं त मूंखे मुंहिंजी माउ कूड़ खां मना कयो आहे अब्दुल कादिर सफ़र में वञी थो पढ़ण जे लाइ पर कूड़ न ॻाल्हाइजे सो आउं पंहिंजी माउ सां वाइदो करे निकितो हुयुसि त आउं कूड़ न ॻाल्हाईंदुसि सो अॼु पोइ उनखे उहो जेको धारेलनि जो सरदार हो उनजो जेको मुंहिंजो पति किथे आहे की तुंहिंजी पति ही पई आहे जे मुंहिंजी पति ॾेई छॾियो हिनखे धणियुनि खे वापसि ॾियो मुंहिंजो कल्ब फिरी वञियो आहे
अॼु खां पोइ ही नंढड़ो ॿार मासूम इन नंढड़ो ॿार जेको वेठो आहे इन पंहिंजी माउ सां वाइदो कयो आहे इन पंहिंजी माउ सां वाइदो कयो त अमां कूड़ न ॻाल्हाईंदुसि मूं वाइदो करे आयो ऐं अॼु असीं अछियुनि ॾाढियुनि सां असीं हेॾा जेके अयाली औकाती माण्हू जेके आहियूं असीं वई जेकॾहिं कूड़ ॻाल्हायूं सुठी ॻाल्हि कोन्हे को त हू मुशरफ़ थियो हुनखे अलाह पाक हुनजी तक़दीर मटाइणी हुई जो हू जेॾीमहिल आयो तेॾीमहिल अची बादशाह पीर दस्तगीर मन नंढा ॿार उन्हनि जे पेरनि में अची किरियो जी तोबां ताइब थो थिया अॻूणियूं ख़ताउनि जो अलाह साईं तूं मूंखे माफ़ी वठी ॾे अॼु खां पोइ ही जेको धाड़े जेको तुंहिंजे अॻियां वेठो आहे इहो को बि धाड़ो कोन हणंदो चोरी कोन कंदो परायो कसब कोन कंदो जेके परायूं शयूं मूं वटि कब्ज़े में आहिनि उहे वापसि करे छॾींदुसि जेमहिल इहा ॻाल्हि थी त हुन धाड़े ॾे ॿिया जेके हुन सां गॾु हुआ उन्हनि चयो त साईं जेकॾहिं तूं असांजो हुन जराइम जी दुनिया उन में बि तूं असांजो सरबराह हुए तो धाड़ा हणाया तुंहिंजे चवण ते असां धाड़ा हया तुंहिंजे चवण ते असां माण्हू मारिया हाणे तूं उहो छॾे जेकॾहिं तक़वा ऐं तहारत जे ॾांहुं आयो हुई त असां बि उहे गुनाह ॾोह अलाह अॻूणा बख़्श करे माल मिल्कियत धणियुनि खे असीं वापसि था ॾियूं धणियुनि खे माल मिल्कियत वापसि ॾेई ऐं पोइ असीं तौबा था करियूं ऐं असां बि आइंदे लाइ इहो तौबा कंदासूं आइंदे लाइ अहिड़ो कमु कोन कंदासूं पोइ वरी फ़ैसिलो कयूं त अॻियां ॿिया बि बंदि परे आहे ॿिया बि किथे के धाड़े मथां वाटके हुजनि के फुरीन उहे जेके धाड़े हिननि जी फुरूं कयूं उहे हिननि सां मुहाफ़िज़ थी पंहिंजूं तलवारूं पंहिंजा तीर पंहिंजा जेके सामान हुआ हर्ब जा जंग जा उहे सभु खणी उहे जेके से आया आहिनि उते हुनखे हिफ़ाज़त सां अची बगदाद शरीफ़ में छॾे विया अॼु अलाह जी रहमतुनि में उमेद हर माण्हू खे आहे जो अलाह चए थो न त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अवां मुंहिंजी रहमत मां नाउमीद अमीं बि न थियो नाउमीद केर बि न थिए अलाह चए थो त मुंहिंजी रहमतुनि मां नाउमीद न थियो असीं नाउमीद कोन आहियूं रहमतुनि में उमेदवार ज़रूरु आहियूं पर अॼु अलाह जी रहमतुनि खे अलाह ताला जे जेके रहमतूं आहिनि बरकतूं बख़्शिशूं ऐं नेमतूं आहिनि असां उन्हनि जा क़ाइल आहियूं ऐं असां इहा तव्हांजी ख़िदमत में दोस्तो भाउरो अर्ज़ु कयूं था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे अलाह साईं बहाना करे करे बख़्शणु चाहे थो असीं पाण बदबख़्त आहियूं असीं पाण बदबख़्त आहियूं सो मक़सदु ॻाल्हि करण जो इहो आहे त उहे जेके धाड़ेल हुआ धाड़ेलनि खां निजात मिली हज़रत महबूब सुभानी होॾां विया ऐं पोइ जेॾीमहिल इहो जेको वाक़ियो थियो पाण हिते जेके वेठा आहियूं इहे सभु हज़रत महबूब सुभानी रज़ी अलाह ताला अन्हु जे दर जा अदना ग़ुलाम आहियूं ऐं हज़रत महबूब सुभानी खे असीं पंहिंजो क़ाइद रहबर रहनुमा ऐं मुर्शिद मञूं था रहबर रहनुमा ऐं मुर्शिद मञूं था अॼु जेकॾहिं को माण्हू चाहे मुंहिंजो इहो ईमान चवे थो मुंहिंजी दिलि चवे थी मुंहिंजो अंदर जो आवाज़ इहो चए पियो त अॼु जेको माण्हू इहो वाइदो करे उथे त अॼु खां पोइ निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़ंदुसि निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़ंदुसि ऐं अबे अमा जी फर्मा बरदारी कंदुसि ऐं कूड़ न ॻाल्हाईंदुसि इहे 3 शयुनि जा वादा हिते वेही हींअर करे ऐं मूंखे अलाह जी रहमतुनि में इहो पक आहे त उनखे उन महिल उते जो उते अलाह साईं विलायत अता कंदो हितां आयो कहिड़ो बि उथी जेमहिल हितां घर वियो हलियो त उहो अलाह जो वली थी वेंदो अव्हांखे अपील कंदुसि जलसनि में अचो था जेके अव्हांजे घर में पोड़ा पोड़ा सफ़ेद रीश जेके वेठा आहिनि जेके अबरा अबरा माण्हू वेठा आहिनि उन्हनि जे खल ते उन्हनि जे जिस्म ते मांस आहे कोन्हे को हड्डी आहे ॿी खल आहे इन हालत में छोकिरा अचनि था उहे चवनि था पंहिंजे मां अबे खे अबा तूं ॿाहिरि न ईंदो कर दुकाननि ते ॿाहिरि न ईंदो कर कचहरियुनि ते असीं मत खसी तूं पोड़ो थी वई तूं चरियो थी वियो हलियो तूं मेंटल थी वियो हलियो वई छॾ तूं हिनखे घर वेही रहो ॿाहिरि छो थो अची तूं पोइ ॿिए वीचारो डिॼे थो छोकिरो ज़बरदस्त आहे जवान आहे उहो बचा तूं जवान ई तोखे अलाह पाक जवानी अता फरमाई आहे पर यादि रख तुंहिंजे पीउ तुंहिंजी मां तुंहिंजे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं उहे तूं ॻाल्हियूं यादि कर थोरो तुंहिंजो पीउ उहो गैरतमंद पर तोखे जंहिंमहिल कन में सूरु पियो राति जो पेट में सूरु पियो का बीमारी थी त पाड़े वारे जो वञी दर वञी खुड़काई चवंदो केरु आहे दरवाज़े असां फलाणो आहियां बाबा तूं ख़बर ॾे कहिड़े कम सां आयो हुई कि कमु ॿियो को बि कोन्हे को यार पुटु मुंहिंजो बीमार थी पियो तो नहीफ़ हुजे माण्हू कमज़ोर हुजे उनखे जवानी वापसि अता करे सघे थो की माण्हू खां पुछिजे बाबा तोखे जेकॾहिं
तुझे जवान थी हींअर आऊं पुछां थो हिते बाबा तुंहिंजे करे जवान थी वञी करड़ाट मुड़ुस थी वञी हलियो कमकार करणु जहिड़ो तूं कहिड़ो कमु कंदे छा कंदे चवंदो साईं आउं ॿियो कुझु कोन कंदुसि आउं जेका अॻे मज़दूरी कंदो हुयुसि केलनि जूं टकूं भरायमि या कमांद जूं टकूं भरियमि या सारियूं ऐं कणिक जूं बोरियूं पुठनि ते रखी मूं टकूं भरियूं वरी बि उहो साॻियो कमु कंदुसि पोइ छा कंदे कि पैसा मिलंदा खणी पंहिंजे बचनि खे ॾिठुसि ओ मुस्लमान ओ नौजवान तुंहिंजो पे अॼु बि तुंहिंजे लाइ इहा उमेद रखियो वेठो आहे अॼु बि हुनखे जवानी अता थिए जेके अलाह साईं हुनखे जवानी ॾे त हू जेको कंदो सो तुंहिंजे लाइ खणी ईंदो तुंहिंजे लाइ कंदो हिते अची ऐं तुंहिंजी माउ तोरा छा छा न कयो सियारे जी मौसम अचे पई सभु माण्हुनि खे ख़बर आहे त राति जो जेकॾहिं नंढड़ो ॿारु आहे उहो काकूस करे थो बदबू थिए थी पोइ कमरो आहे लाठी आहे चौरो आहे मन आहे जेका बि आहे पर उन में अंदरि बदबू फैलिजी वेंदी आहे पर माउ खे उहा बदबू कोन लॻंदी आहे मां राति जो पाणी तोला गरम करे रखी छॾियो उन सां वेचारे तोखे साफ़ करे ॿियो को कपिड़ो का लोई का अजरक न आहे त पंहिंजी गंदी मथे जी लाहे मथो उघाड़ो करे बि तुंहिंजे मथां परदो रही तोखे पंहिंजे सीने सां लॻाए घर रखियईं अॼु तूं उन माउ खे चवीं थो त मुंहिंजी माउ बेवकूफ़ आहे अमा उथी मूंखे चांहि काढ़े ॾे अमा उथी मूंखे मानी पचाए ॾे अमा तो मुंहिंजा कपिड़ा कल छो कोन धोता छो मुंहिंजा कपिड़ा कोन धोता मुंहिंजा दोस्त ईंदा मूंखे किथे वञिणो आहे कपिड़ा धोता कोन कोई पीड़ा टुटा पिया आहिनि तूं ठाहियो छो कोन को ओ बाबा ओ नौजवान सुबुह जो उथी चांहि ठाहिणी आहे त तूं पाण चांहि ठाहे ॿी माउ खे चांहि पीआर जेकॾहिं चांहि ठाहिण ऐब हुजे हा त कोयटा प्याला होटल पिशीन प्याला होटल गुलिस्तान प्याला होटल जेको सो इहो कंधार प्याला होटल इहे प्याला होटल कोन लाला मुड़ुस माण्हू इहे मायूं कोन्हे को चांहि पियूं ठाहिनि इहे लाला आहिनि मुड़ुस माण्हू आहिनि मागियूं कोन्हे न रहंदी पर उहे जे चांहि ठाहे सघनि था त ओ नौजवान तूं बि चांहि ठाहे सघीं थो तूं बि चांहि काढ़े सघीं थो अज़ीज़ो दोस्तो पंहिंजे अबे अमा जी इज़त करियो ऐं पाड़े में जिनाज़ो थिए तो ज़रूरु वेंदा करियो पाड़े में जिनाज़ो थिए वेंदा करियो ऐं जिनाज़े में वञो दुआऊं घुरो ऐं जिनाज़े खां पोइ कब उन जेको मैयत पियो आहे ॾिसो उन ॾांहुं कहिड़ो बि हुजे आलिम हुजे हाफ़िज़ हुजे कारी हुजे मुतक़ी परहेज़गार हुजे शरीयत जो तमामु ताबे हुजे पर का ख़बर कोन्हे को अल्लाह साईं समझ आहे बेपरवाह अल्लाह खे का परवाह कोन्हे को मुमकिन आहे अल्लाह जो सभु दुआऊं नमाज़ूं रोज़ा क़बूल न कया हुजनि पोइ माण्हू जेके अचनि था जिनाज़े में से अल्लाह वटि मेड़ थी अचनि था अल्लाह साईं असां मेड़ थी आया आहियूं तूं असांजी मेड़ क़बूल फरमाए पोइ उन जे लाइ करे अचनि था का ख़बर कोन्हे को पर जेकॾहिं अव्हां जे अॻियां अहिड़ो जिनाज़ो अचे जेको ॾिसो अव्हांखे ख़बर हुजे त हीउ माण्हू जेको आहे उहो पंहिंजे अबे अमा जो नाफ़रमान हो बाबे जो अमा जो नाफ़रमान हो बेअदब हो त सम्झो ईअं त पक सम्झो त हू सिधो दोज़ख जी खूरी में वञे पियो सिधो दोज़ख में वञे पियो ॿियो को रस्तो ई कोन्हे को हज हिकिड़ो न करे सॼे पाकिस्तान जा माण्हू जेके आहिनि उन्हनि सभिनी माण्हुनि खे 23 करोड़ माण्हुनि खे वठी वञी हज कराए पंध वठी हज कराए हर साल करोड़े माण्हुनि खे हज कराए सोन जा जबल ठाहे उहे ॾेई छॾे माण्हुनि खे तोहफ़े में पर जेकॾहिं अबो अमा हुनखां नाराज़ आहिनि अबो अमा हुनखां जेकॾहिं नाराज़ आहिनि त कुझु कोन्हे को सिधो दोज़ख जी बाहि में वेंदो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो मुस्लमान भाउरो अॼु जेको माण्हू हिते इहो वाइदो करे त आउं निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़ंदुसि इहो वाइदो करे त आउं अबे अमा जो फर्मा बरदार हूंदुसि इहो वाइदो करे त आउं कूड़ करे न ॻाल्हाईंदुसि त मूंखे अलाह जी रहमतुनि में यकीन आहे त उन ॾींहुं क़यामत जे ॾींहुं हज़रत महबूब सुभानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन अलाह खे अर्ज़ कंदा अलाह साईं ही उहो माण्हू आहे जंहिं ते मुंहिंजो पैगाम पहुतो जरसे में भेड़ो कंदो जेको चाहे थो त क़यामत जे ॾींहुं मूंखे हज़रत महबूब सुभानी बाह मां झले रसूलुल्लाह जी झोली भेड़ो कनि त उन्हनि खे अॼु हिते वही वाइदो कनि ऐं इहो वाइदो ठाढो यकतरफ़ा न आहे इहो वाइदो उहो आहे जेको माण्हू इहो वाइदो करे उथंदो इंशा अल्लाह ताला हुनखे महसूस थींदो त अल्लाह पाक हुनखे वक़्त जो वली मुक़ररु करे छॾियो आहे मुंहिंजा मुस्लमान भाउरो दोस्तो नशनि खां पाण खे बच असीं कहिड़े पासे वञूं कादियानियुनि खे मोह ॾियूं नशनि खे मोह ॾियूं शराबनि खे मोह ॾियूं ठरनि खे असां ठरे ते ॻाल्हि त कई त माण्हू अख़बारी नुमाइंदे वञी पुछियो मामा खां पुछूं मुंहिंजो मामो आहे मामा चवनि थो हुनखे उहो सादा असांजा नानाणा
उन खां पुछूं त साईं किबला तूं चीफ मिनिस्टर साहिब आई, ही माण्हू हेतिरा मरी विया नशे में शराब में ठरो पी माण्हू मरी विया के अंधा थी विया हलिया, ही जेको सो मुसीबत थी वई हली आहे, तुंहिंजी हुकूमत छा पई करे? कि बाबा ॻाल्हि ॿुधो, अमी जेको वरी ठरो वठी पियो था, ठरो छो था माण्हू पीअनि? ठरो पीअंदा मरी वेंदो, असांजो को ज़िम्मो कोन्हे को। हा अमी बोतल वठी अचो, उते एक्साइज़ जो ठपो लॻल हुजे ऐं सही थियलु हुजे ईटीओ जी, उन सां को माण्हू मरे त पोइ असीं ज़िम्मेदार आहियूं। पीअनि था ठरो, पोइ हुअं ई माण्हू मरंदा। ठरो न पियो, जेको सरकारी जेको ईंदो आहे, जेको शराब ठहियलु जेको बोतलुनि में ईंदो आहे, उहो बोतल सॼी वठी माण्हू वही पिया आराम सां ओड़ा जा ओड़ा वेठा हूंदा। केरु मरी पियो हलियो? केरु कोन थो मरे उन में? त भला सुभाणे अलाह, इहो साईं जो मशवरो अखियुनि ते। अलाह साईं खे वॾी हयाती ॾे। 300 साल जो आहे, अलाह साईं 300 साल ॿिया बि ॾेई छॾे, असांजे घरां कोन थो वञे। रब पाक उनखे आबाद रखे, सलामत रखे, शाद रखे। अवां सभिनी खे अलाह साईं आबाद रखे, शाद रखे। अॼो के हिन लुबे लुबाब इहो थियो, हिन जो माहसल इहो थियो त अवां जेके बि हिते वेठा आहियो, अॼु हितां वाइदो करे उथणो आहे त असांखे हज़रत महबूब सुभानी खे ख़ुशि करिणो आहे, त असांखे निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़णी आहे। हज़रत महबूब सुभानी खे ख़ुशि करिणो आहे त असांखे कूड़ नाहे ॻाल्हाइणो। हज़रत महबूब सुभानी खे ख़ुशि करिणो आहे त अबे अमां जी फर्मा बरदारी करणी आहे। मां पंहिंजा पेर चुमो, मां पंहिंजा पेर चुमी दुआऊं घुरो, अलाह साईं उहे दुआऊं क़बूल कंदो। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सलाम जी सुहानी घड़ी चमकाते बाका चांद उस दिल अफरोज साथ लाखों आसियों थाम लो दामने मुस्तफा, आसियों थाम लो दामने मुस्तफा, और पढ़ो रब की रहमत लाखों सलाम। गौसे आज़म इमामतों का वर्दों का जलवाए शान कुदरत लाखों सलाम। काश महशर पे जब उनकी आमद हो और भेजे सब उनकी शौकत पे लाखों सलाम। जिसे खिदमत के कुदसी कहे रज़ा, मुझसे खिदमत की कुदसी कहे पढ़ रज़ा। मुस्तफा जाने रहमत। रईस मोहम्मद उमर खान जमाली, जमील जमाली, हाजी अब्बास जमाली, अल्लाह साईं का दुआ घुरो त अल्लाह पाक उन्हनि खे मग़फ़िरत फरमाए। हाफ़िज़ काशिफ़ के अल्लाह साईं मग़फ़िरत फरमाए। आशिक अली जमाली के जे लाइ दुआ घुरो, अल्लाह पाक उन्हनि खे बि सिहत कामिल अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि बारिक वसल्लम। या अल्लाह या रहीम रहमान रब तू ख़ैर फरमाए, अमन ऐं सलामती फरमाए। मुंहिंजा महबूब रब असांजो ख़ताऊं दरगुज़र फरमाए, असांजा ॾोह ऐं गुनाह माफ़ फरमाए। या अल्लाह असांजा ॾोह ऐं गुनाह माफ़ फरमाए। अल्लाह साईं असांजा ॾोह ऐं गुनाह माफ़ फरमाए। या अल्लाह असां सभिनी खे जेके बि माण्हू आहिनि सभिनी खे सिहत कामिल अता फरमाए। जेके बि बीमार आहिनि तिन खे शफ़ाऊं अता फरमाए। अल्लाह साईं जेके बि बीमार आहिनि तिन खे ज़ेवर तइलीम सां आरास्ता फरमाए। दौरान सफ़र असांजे बचनि जी हिफ़ाज़त फरमाए। तइलीमी इदारनि में असांजे बचनि जी हिफ़ाज़त फरमाए। या अल्लाह असांजा बच्चा जिन सुवारियुनि ते हलनि था, जिन रोडनि रस्तनि मागनि मकाननि ते हलनि था, उन्हनि सभिनीनि खे महफ़ूज़ ऐं मामून फरमाए। या
या अल्लाह तू उन्हनि खे महफ़ूज़ फरमाए मुंहिंजा रब जिन जा ॿार जवान थी चुका आहिनि तू उन्हनि खे ॿार लाहिण जी तौफ़ीक़ अता फरमा साईं उहे शादीशुदा नियाणियूं उहे शादीशुदा ख़वातीन जिन जा मुनाफ़िकनि जे मुनाफ़िकी जे करे जिन जा घर फिटी बर्बाद थी विया या अल्लाह उहे फिटल घर दुबारा आबाद फरमाए या अल्लाह इज़त आबरू सां उन्हनि नियाणियुनि खे पंहिंजे घरनि दड़नि ते आबाद ऐं शाद फरमाए या अल्लाह तो इज़त आबरू सां उन्हनि खे आबाद ऐं शाद फरमाए ओ मुंहिंजा महबूब रब असीं तुंहिंजा आहियूं तोखे परता आहियूं अला साईं असांजे अबनि ॾाॾनि माउरुनि ॾाॾे नाननि मुर्शिदनि उस्तादनि ऐं औलाद जी मग़फ़िरत फरमाए उन्हनि जा दर्जात बुलंद जी मग़फ़िरत फरमाए ऐं उन्हनि क़ब्रिस्ताननि ते पंहिंजो नूर नाज़िल फरमाए या अल्लाह या रहीम और रहमान रब अॼु जिन माण्हुनि जे ताउन सां अॼु हिते हेॾो अज़ीम शान इज्तिमा थियो आहे या अल्लाह ही इज्तिमा ही लंगर शरीफ़ पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं जिन माण्हुनि लंगर शरीफ़ जो एहतमाम कयो आहे अल्लाह साईं मुंहिंजा महबूब रब उन्हनि जी रिज़्क़ रोज़ी में इज़ाफ़ो फरमाए बरकतूं अता फरमाए या अल्लाह या रहीम और रहमान रब तू ख़ैर अमन ऐं सलामती फरमाए मुंहिंजा महबूब रब तू शाहपुर चाकर शरीफ़ के क़यामत ताईं आबाद ऐं शाद फरमाए क़यामत ताईं नसिल दर नसिल सना ख़्वान रसूल उन्हनि खे बनाए तुंहिंजा आहियूं तोखे परता आहियूं या अल्लाह तू गुरदार खलील ला ख़ैर फरमाए अमन ऐं सलामती फरमाए या अल्लाह गुरदार खलील जा मुरीद जेके बि जिथे आहिनि अल्लाह साईं उन्हनि सभिनीनि खे आबाद ऐं शाद फरमाए या अल्लाह हिन इलाक़नि में जेके बि क़ौमूं ऐं क़बीला रहनि था उन्हनि सभिनीनि खे हिक ॿिए जो दोस्त बनाए महबूब ऐं मुहिब बनाए सभिनीनि खे हिक ॿिए जो कुल्हे कांधी ऐं ॿाह ॿेली बनाए ऐं सभिनीनि खे रहमा बैनहुम जो मज़हर बनाए ओ मुंहिंजा रब तू ख़ैर अमन ऐं सलामती फरमाए अॼु हिन इज्तिमा में जेके बि माण्हू हाज़िर थिया आहिनि मुंहिंजा रब इन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके बि हाज़िर थिया आहिनि सभिनीनि जो राह जो रुकावटूं दूर फरमाए सभिनीनि जूं मुश्किलातूं आसान फरमाए सभिनी जूं दिली मुरादूं पूरियूं फरमाए ऐं सभिनीनि जा बेड़ा पार फरमाए या अल्लाह जेके साहिब रोज़गार आहिनि जेके बेरोज़गार आहिनि तिन खे रोज़गार अता फरमाए अल्लाह साईं ऐं जेके साहिब रोज़गार आहिनि तिन जे रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकतूं अता फरमाए ऐं तरक़ियूं अता फरमाए मुहब्बे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रब्बना आतिना फि दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हश्र व क़िना अज़ाबल सक़र व क़िना हिसाबल मीज़ान व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही व नूर अर्शिही सय्यदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि बारिक वसल्लम। सभी दोस्तों के ज़रूरी ऐलान ॿुधंदा इंशाअल्लाह।